जंगी शाही मामा के ख़बर ॾींदा आलम मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ महमद असलम जोखियो पीरो ग़ुलाम हुसैन शाह पारां गलमंडा शहर में कश्मीर जे आज़ादी कश्मीरियुनि जे हक़ में रैली कढी वई। यकजहतीअ जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते महमद असलम जोखियो पीरो ग़ुलाम हुसैन शाह हक़ नवाज़ चांडियो कामरेड शफ़ीक़ जोखियो मुनीर अहमद बिरोही सरदार इरशाद अहमद कश्मीरी हक़ नवाज़ जोखियो उस्मान जाखरू सोसाइटी शहरनि शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई। औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त इहा रैली अॼु जी जेका रैली आहे उहा जुमे जो मुबारक ॾींहुं आहे ऐं अॼु जी जेका रैली 27 अक्टूबर जेका इंडिया जी बरबरियत कश्मीर में हमेशह ज़ुल्मनि जी उॿारे वेठो आहे ऐं यहूदी लाबी आहे त कश्मीरियुनि सां जेके ज़ुल्म ज़्यादतियूं थियूं दुनिया में कंहिं ख़िते सां अहिड़ियूं ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कोन थियूं। पर यादि रखिजा त असां ख़ुशनसीब आहियूं त असांजी पाक फ़ौज दुनिया जी